ई हकीम हैरान जो मुझे दस ॾींदा पाड़े वारनि तोखे कोन ॿुधायो कोन ॿुधाईंदा ए पाड़े वारा ॿुधाईंदा ई कोन बाबा हकीम हैरान आऊं पाण आहियां अच्छा तव्हां आहियो जी 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 हकीम साहब मूंसां हिकिड़ो मसइलो आहे अरे हुकम करियो बाबा हुकम करियो छा घुरिजे हकीम साहब मूंसां इहो मसइलो अथई जे मूं शादी कई आहे मुंहिंजी शादी थिया अथई 3 साल 3 सालनि अंदरि मूंखे थी विया आहिनि 10 ॿार मथां ॿार वरी ॿार मथां ॿार ओ हो तुंहिंजो मसइलो आऊं सम्झी वियो आहियां हुकम कर छा करिणो आहे बस हाणे करिणो हकीम साहब इहो आहे त अहिड़ो कोई नुस्ख़ो ॾियोमि जो असल ॿार थी वञनि ईअं बंदि जीअं थी वई बदीन वारी रेलगाड़ी बंदि ओहो कसम आहे मूंखे धूड़े पीर जो अहिड़ी तो दवा ॾी असल धुआं ई धुआं हुकम कर हाणे तूं ई कर ॿार बंदि कराइणा आहिनि न हा पहिरीं वञी हे 2 गोरियूं वञी खाराए 2 गोरियूं माई खे सुम्हण खां पोइ ऐं 2 गोरियूं उथण खां अॻु में गरम पाणी सां खाराईंसि पोइ मूंखे कसम आहे धूड़े पीर जो मासी मां धुआं ई धुआं हकीम साहब ही गोरियूं हा इहा आहे बाबा ही गोरियूं त पहिरीं बि मूं 22 खारायूं अथमि पोइ बि ॿार मथां ॿार वरी ॿार मथां ॿार हो तुंहिंजो मसइलो आऊं सम्झी वियो आहियां तुंहिंजो मसइलो आऊं सम्झी वियो आहियां पोइ इहे छॾ हे मूंखां हे जेकी कैप्सूल आहिनि इहे मूंखां वॾा माण्हू घुराईंदा आहिनि अच्छा हाणे तूं ई कर हिन में हिकिड़ो कैप्सूल नेराने थधे पाणी सां ऐं हिकिड़ो कैप्सूल 2 परनि जो मानी खां पोइ कोसे पाणी सां पोइ मूंखे कसम आहे धूड़े पीर जो मासी मां धुआं ई धुआं कैप्सूल अरे हकीम साहब ही कैप्सूल 150 रुपए वारो आहे उहो ई आहे न हा 150 रुपए जो आहे ए बाबा ही त मूं 2 पतरा पहिरीं बि खाराया अथमि पोइ बि वरी ॿार मथां ॿार वरी ॿार मथां ॿार माई आहे फार्मी कुकड़ यार ॻाल्हि ॿुध पोइ मूं वटि तुंहिंजी दवा कोन्हे ईअं न कर बाबा न मूं वटि का बि दवा तुंहिंजी माई जी कोन्हे बाबा हे कैप्सूल 150 रुपए वारा असर कोन था कर आख़िरी इन जो इलाज अथई वञी माई जो ऑपरेशन कराए बसि ॿियो को बि इन जो इलाज कोन्हे ऑपरेशन हा ऑपरेशन कराइसि हकीम साहब ऑपरेशन 2 चक्कर करायो अथमि 2 चक्कर पोइ बि वरी ॿार मथां ॿार वरी ॿार मथां ॿार वञ माई आहे या कुतर वारी मशीन बाबा ॻाल्हि ॿुध मूंखां तुंहिंजो जेको इलाज गरो आहे ॿुधई हिकिड़ो तोखे हाणे आख़िरी तोखे नुस्ख़ो थो ॾियां माई खां वञी बाबा धार सुम्ह माई खां बसि धार सुम्ह हा धार सुम्ह बसि ॿियो को बि इलाज कोन्हे हकीम साहब हा माई खां धार पोइ सुम्हंदो आहियां हा आऊं कमरे अंदरि सुतो पियो आहियां पोइ ऐं माई घर खां ॿाहिरि सुती पई आहे हा पोइ बि ॿार मथां ॿार वरी ॿार मथां ॿार वञ बाबा मूंखां तुंहिंजो इलाज कर बाबा कसम आहे मूंखे धूड़े पीर जो तो त मूं मुंहिंजा बि दुआ कढी छॾिया आहिनि बाबा मूंखां इहा हिकमत जो कमु गरो आहे आऊं वञी ॿेर थो विकिणां बसि हकीम साहब न बाबा बसि मूं तोबा कई अरे बाबा तूं वॾो नालो ऐं तो हकीम ॿुधी आयो आहीं बाबा आऊं वञी ॿेर थो विकिणां मूंखां इहो इलाज गरो आहे ॿुधई तुंहिंजी माई जो इलाज गरो आहे वञी किथे ॿिए जो वञी इलाज कराए बाबा हकीम ॿुध त सही न बाबा न